चंबड़ PS59 ते मक्सी ग्रुप जो अहम साथी अली शाद मक्सी ग्रुप के अलविदा चई PP में शामिल थी वियो। चंबड़ वेझो ॻोठ अली शाह में सईद अली शाह में पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकज़ी अगवान रईस माशूक अली पिताफ़ी ऐं PS59 जो उम्मीदवार इमदाद अली पिताफ़ी जे फर्जंद कल्ब हुसैन पिताफ़ी अची ॻोठ अली शाह में पहुची। सैयद अली शाह जेको GD अगवान डॉक्टर राहिल गुल मक्सी जी पार्टी के अलविदा करे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत करे छॾी। जिते सईद अली शाह जो चवण हो त जॾहिं खां मक्सी अला बख्शी सियासत में आहे तॾहिं खां वठी असां राहिल गुल मक्सी सां गॾु हलिया आहियूं ऐं असां मक्सिन खे हर बार पोलिंगूं खटरायूं आहिनि, पर हाणे असां अॼु फ़ैसिलो कयो आहे त असां पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत करे छॾी। जॾहिं त मूंसां गॾु जेके बि ॻोठ आहिनि उन्हनि में रहंदड़ जेके बिरादरियूं आहिनि जंहिंमें ओठा बिरादरी, लाशारी बिरादरी, भट्टी बिरादरी, चौधरी जट ऐं मल्हा बिरादरी, कपरी बिरादरी, अक़लियत बिरादरी समेत आउं पीपल्स पार्टी में शमूलियत करे छॾी आहे। इंशाअल्लाह पीपल्स पार्टी खे पोलिंग खटराए ॾींदसि। हाणे मुंहिंजो मरण जीअण पाकिस्तान पीपल्स पार्टी सां हूंदो ऐं समूरी बिरादरी मूंसां गॾु आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।